ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी जी रिपोर्ट मुताबिक़ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी प्रोफेसर अब्दुल समी बबरो सिटी प्रेस क्लब सेठारजा में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरियां सिटी प्रेस क्लब सेठारजा मां ख़बरूं शाया थियूं जंहिंजो नोटिस वरितो ऐं मां हींअर गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल सेठारजा विज़िट करे जाइज़ो वरितो आहे। सिम जो पाणी निकिरण सबबि ॿारनि ऐं अमले खे तमामु घणी तकलीफ़ आहे। हुन चयो त स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि ॿुधायो आहे त पाणी सबबि मच्छर वधी विया आहिनि, जंहिं सबबि क्लासनि में वेही नथा सघूं, जंहिंसां असांजी तालीम मुतासिर थी आहे ऐं मलेरिया फैलण जो पिणु ख़दशो आहे, जंहिं बाबति DHO खैरपुर खे लिखियो आहे। हुननि वधीक चयो त पेश ईंदड़ तकलीफ़ुनि जो सबबि स्कूल जे मेन गेट वटि लॻल ट्यूबवेल नंबर G11 बंदि हुजणु आहे, जंहिंखे हलाइण लाइ प्रोजेक्ट डायरेक्टर स्कार्प खैरपुर मोहम्मद अयाद शेख खे फ़ोन करे चयो आहे त जल्द ट्यूबवेल हलाइण जो यकीन ॾियारियो आहे।